अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे कीप ऑन। कीप ऑन पाण अहिड़े कमनि लाइ इस्तेमालु कंदा आहियूं जेका बार बार हूंदा आहिनि। जीअं को कमु लगातार थिए पियो त उन लाइ पाण कीप ऑन जो इस्तेमालु कंदा आहियूं। हिन में फॉर्मूलो थींदो सब्जेक्ट प्लस कीप ऑन प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस आईएनजी प्लस ऑब्जेक्ट। हाणे मिसालनि सां मां इहो तव्हांखे फॉर्मूलो सम्झायां थो। हू मूंखे कॉल कंदी रहंदी आहे। शी कीप ऑन कॉलिंग मी। शी हिन में छा आहे सब्जेक्ट, कीप ऑन जेका हिते वर्ड आहे उहो इस्तेमालु थिए पियो। कॉलिंग वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस आईएनजी ऐं ऑब्जेक्ट छा हिते मी। ॿी मिसाल ॾियां थो त हिते लिखियलु आहे हू टीवी ॾिसंदो रहंदो आहे। ही कीप ऑन वॉचिंग टीवी। हू गाना हलाईंदो रहंदो आहे। ही केप्ट ऑन प्लेइंग द सॉन्ग्स। पोइ इहो हुयो कीप ऑन जो अॼु जो टॉपिक। ऐं आई होप तव्हांखे क्लियर हूंदो। जेका बि तव्हांखे को क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।